टे भाईवार हुआ, उठनि जो कारोबार कंदा हुआ, पर टिनिनि जो हिसो हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ हुयो। हिकिड़े जो हिसो हुयो त जेके बि उठ बचत थिया उनजो अधु उनजो हूंदो। ॿिए जो हिसो हुयो त जेके बि उठ बचत थिया उन बचत जो टियों हिसो उनजो हूंदो। टे जो हिसो हुयो त जेके बि उठ बचत थिया उन बचत जो 9 हिसो, यानी कि 9 हिसा कबा उनजा, उन मां हिकिड़ो हिसो नंढे में नंढो उनजो हिसो हुयो। हिकिड़े ॾींहुं उठ हिननि खे 17 बचत थिया त 17 जो अधु थिए पियो 8.5। जंहिंजो अधु हिसो हुयो हुन हिन ॻाल्हि ते फॾो कयो त मां उठ कोन न ॾींदुसि, न ई कुही करे अधु हिसो वठंदुसि। मूंखे उठ जीअरो खपे ऐं खपे बि मूंखे पंहिंजो पूरो हक़ु। यानी कि जेकॾहिं 8.5 थो थिए त मां 8 बि न वठंदुसि ऐं 1/2 बि न वठंदुसि, मूंखे जीअरो उठ खपे। इन फॾे ते ॿिए दोस्त बि चयो त मां बि पंहिंजो पूरो हिसो वठंदुसि, जेकॾहिं तूं पंहिंजो पूरो थो वठी ऐं तूं कस नथो खाईं त पोइ मां बि कस न खाईंदुसि, मूंखे बि पंहिंजो पूरो हिसो खपे। जंहिंजो घटि में घटि हिसो हो 9, उन बि चयो त पोइ मुंहिंजो त तव्हां खां बि घटि हिसो आहे, मां बि पंहिंजो पूरो हिसो वठंदुसि, मां छो कस खावां। हिननि जो बहस मुबाहिसो पाण में एतिरो वधणु लॻो जो चो दीवारी मां निकिरी ॿाहिरि ताईं ॻाल्हि आई। चई चङनि मुठनि मुशीरनि सियाणनि सिबतनि में वेठा त हिननि खे हर माण्हू इहो ई चए पियो त या तव्हां मां कंहिं हिकिड़े खे कस खाइणी पवंदी या उठ कुही करे पाण विरासत कयो। पर ही न उठ कोहण जे मूड में हुया, न ई कस खाइण जे मूड में हुया। ज़िद अना एतिरी हिननि जी वधंदी वई जो मामिलो निबिरे न पियो। कंहिं माण्हू हिननि खे सलाह ॾिनी त तव्हां मौला अली जी दरबार में वञी इहो फ़ैसिलो करायो, इनशाला तव्हांजो मसइलो हल थी वेंदो। टई इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ थिया त जेकॾहिं असांजो मसइलो उते हल थिए थो त ठीकु आहे, तव्हां सभु असां सां हलो। दरबार में पहुता। अरबुस्तान जा काफ़ी अरब सिर्फ़ु इहो फ़ैसिलो ॾिसणु आया त एॾो ॾुखियो ऐं मुश्किल फ़ैसिलो मौला अली कीअं कंदो। सो सभु इन फ़ैसिले खे उत्साह सां ॾिसी रहिया। साईं जन जी दरबार में जीअं ई फ़ैसिलो रखियो वियो, सॼी ॻाल्हि बयानु कई वई। मौला अली जन चयो 17 उठ कतार में बीहारियो। 17 उठ कतार में बीठा। बाने कंबर खे चई हिकिड़ो उठ असांजो खणी हिननि में विझ। हिकिड़ो उठ बाने कंबर पंहिंजो विधो, ही थिया 18 उठ। हिक खां मौला अली पुछियो त तुंहिंजो घणो हिसो हुयो? चई साईं मुंहिंजो बचत जो अधु हिसो। यानी कि 18 जो अधु हिसो घणो थियो? चई साईं 9। चई काए पंहिंजा 9 उठ। त हू ख़ुशी में उथी ऐं उठ काइण लॻो। 8.5 मां हुनखे 9 मिलिया ऐं जीअरा उठ, हू पंहिंजा 9 ई उठ काइण लॻो। ॿिए खां मौला पुछियो तव्हांजो घणो हिसो हुयो? चई साईं बचत जो 3 हिसो। यानी कि 18 खे 3 हिसा कयूं, 6 6 6 18, 3 छका 18, यानी कि 6 उठ हुनजा हुया। चई काए पंहिंजा 6 उठ। हू बि हैरान थी ऐं ख़ुशी में उथी करे पंहिंजा 6 उठ काइण लॻो त हुनखे बि प्रॉपर ऐं सही तरीक़े सां पंहिंजो हक़ु मिलियो। हुन बि पंहिंजा उठ 6 काइण लॻो। बाक़ी बचा 3 उठ। 3 खां पुछी तुंहिंजो घणो हिसो हुयो? चई साईं मुंहिंजो बचत जो 9 हिसो। यानी कि 18 खे जेकॾहिं 9 हिसा था कयूं त थियनि था 2, 9 ॾूं 18। चई काए पंहिंजा 2 उठ। हुन बि पंहिंजा 2 उठ काया। बाक़ी बचियो हिकिड़ो उठ। बाने कंबर खे चई जेको असांजो तो कढी बीहारियो साॻियो ई पंहिंजी जाइ ते बीहार। ॾुखियो फ़ैसिलो, तमामु मुश्किल फ़ैसिलो मौला अली पंहिंजी हिकमत अमली ॾेखारे करे इहो कयो। उन दौर जा अरब जेके मौजूदु हुया हुननि जे दिमाग़ जा उहे हवास बि खुली विया जेके बचपन खां वठी जवानी ताईं न खुलिया हुया। दोस्तो हिन फ़ैसिले ॿुधण खां पोइ मूंखे 8 या 9 दर्जो यादि थो अचे जंहिंमें असांखे मैथमेटिक जो हिकिड़ो हिसाबु पढ़ाईंदा हुया
त हिकिड़ो असां उधारो घुरंदा हुआसीं। उधारो घुरण खां पोइ सॼो हिसाब जॾहिं असां कंप्लीट कंदा हुआसीं त आख़िर में हिकु बचंदो हुयो ऐं वरी उहो हिकु साॻियो असां वापसि कंदा हुआसीं। जीअं मौला अली उठ हिकिड़ो उन 17 में विझी 18 कयो ऐं डिवाइड करे उन्हनि खे सॼा ॾींहं आख़िर में हिकु बचो त साॻियो ई वरी पंहिंजो उहो उठ बीहारियो। इहो हिसाब मैथमेटिक जो इन फ़ैसिले मां वरितो वियो आहे। उमेदु कयां थो अव्हां खे बिल्कुलु ही ॾाहप दानाई वारो वीडियो पसंदि आयो हूंदो ऐं अव्हां पंहिंजो कमेंट ॾेई करे ज़रूरु पंहिंजी राय ॾींदा कयो ऐं आईंदा अहिड़े क़िस्म जा वीडियो ठाहिणु घुरिजनि या न इहो बि ज़रूरु ॿुधाईंदा कयो। थैंक यू सो मच। हैदर कादरी। अस्सलाम वालेकुम।